बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आउं म्यूनिसिपल कमेटी गंबड़ चेयरमैन हिन वक्त मां गंबड़ भेटाई चौक ते बीठो आहियां। ये जेका असांजी गंबड़ जी ड्रेनेज आहे उहा भुट्टे साहब जी दौर जी आहे। तंहिं वक़्तु असांजी आबादी जेका आई उहा 30 खां 40,000 आबादी। हिन वक़्तु असांजी जेका आबादी आहे उहा 7 लख आबादी आहे। उहा हाणे असां रोड ड्रेनेज जेके आहिनि उनजी 12 इंची 8 इंची 6 इंची पाणी निकिरंदो आहे। हाणे 7 लख माण्हू ऐं असांजी ड्रेनेज भुट्टे साहब जे दौर जी असां सीएम सिंध के गुज़ारिश कंदासीं। मां खोड़ सारा दफ़ा एप्लीकेशन लिखियूं आहिनि त असांजी गंबड़ जूं ड्रेनेज जूं मंज़ूर कयूं आहिनि। हेॾी वॾी सारी गिम्स आहे ऐं हेॾो शहर वधी वियो आहे, आबादी वधी वई आहे, पर अफ़सोस आहे असां लिखी लिखी थकी पिया आहियूं त पर उन ते अमल नथो थिए। असां सीएम सिंध खे गुज़ारिश कंदासीं ॿियनि सभिनी कम खे छॾे सभ खां वधीक पहिरियों पूरो सिंध गंबड़ न पूरे सिंध में जेके आहिनि उहे ड्रेनेज थियनि। ॿिया कंहिं शइ जी ज़रूरत न आहे। ड्रेनेज हूंदी त सिस्टम हूंदो। ही असां वटि साल में 8-10 दफ़ा बारिश थी पए। ॿाहिरी दुनिया में महीने में 15-20 ॾींहं बारिश पवंदी आहे, पर पंहिंजो कमु सिस्टम पंहिंजो हलंदो आहे। असांजी पीपल्स पार्टी वाहिद पार्टी आहे, श्री ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी पार्टी आहे, मोहतरमा बेनज़ीर भुट्टे जी पार्टी आहे, बिलावल भुट्टे ज़रूर जी पार्टी आहे, सोनी पार्टी आहे। असांखे पीपल्स पार्टी कामरनि खे सियासतदाननि खे हर इलाइक़े लाइ ड्रेनेज ॾियनि था, पर असांजा कामर आहे उन ड्रेनेज के सिस्टम खे ठाहिनि था। 2018 में त चंद बाबा 30 करोड़ तव्हांखे गंबड़ ड्रेनेज आहे। उहा 7 साल में ड्रेनेज न टही। असांखे 2.5 साल थिया आहिनि चेयरमैनशिप खे त आया आहियूं त उहे 2018 जा पैसा रिकवर करे कम कराया आहिनि। कुझु हिसो रहियल आहे ड्रेनेज जो, जेको माना हिकिड़ी ड्रेनेज हलंदी त कुझु बहितरी ईंदी। असां म्यूनिसिपल जो अमलो पूरो ऐं न पूरो अमलो 24 कलाक इमरजेंसी में मौजूदु हूंदो आहे। अॼु राति जेका हीअ गुज़री आहे त 4:30 बजे हिन सॼे इलाइक़े जो पाणी कढाए पोइ घर वियमि। हाणे बि हिन वक़्तु बारिश पए थी, हिन वक़्तु बारिश पए थी। असांजी टीम हर हंधि मौजूदु आहे। इंजनियूं हलनि थियूं, मशीनूं हलनि थियूं, ड्रेनेजूं हलनि थियूं, पर असांजी जेका ड्रेनेज जी जेका कुवत आहे न उहा एतिरी न आहे जो हिन 7 लख आबादी खे मुंहुं ॾेई सघे। असां सिंध सीएम खे गुज़ारिश कंदासीं त असांखे गंबड़ खे असां सर्वे कराई आहे। उहो 1.25 अरब जी स्कीम आहे, पर 1.25 अरब तव्हां पब्लिक हेल्थ खे उहो 1.25 अरब मां पब्लिक हेल्थ 20 लख जो कमु नथी कराए। पब्लिक हेल्थ सॼे में सॼी सिंध जी वधि में वधि करप्ट पब्लिक हेल्थ आहे। मुंहिंजी सीएम सिंध खे गुज़ारिश आहे त तव्हां हिन ड्रेनेज सिस्टम में का बि शइ बर्दाश्त न कयो। सॼी सिंध जी जेके ड्रेनेज बहितर हूंदी त हीअ रोड हूंदा। ग़रीब मिस्किन एॾा परेशान आहिनि बारिश में, घर तबाह थी विया आहिनि, वीचारे छिटियूं किरी पयूं। उनजी बारिश करे पए थी त उनजे घर में पाणी खटूं सभु हंधि हुते बारिश में अचे। अमीर त माण्हू जो ख़ैर आबाद उनजो को मसइलो न आहे। हीअ ग़रीब वॾी ॻाल्हि आहे। ऐं पीपल्स पार्टी वाहिद पार्टी आहे, सोनी पार्टी आहे। जेकॾहिं कामोरा ऐं कुझु सियासतदान चाहिनि त हीअ रोड रस्ता असांजा सोन वटि आहिनि। पीपल्स पार्टी एॾा पैसा ॾिना, पर अफ़सोस आहे उहे पैसा सही नमूने इस्तेमालु नथा थियनि। उहे पैसा हड़प था कया वञनि। उहे जेके कल्ह लखापति हुआ उहे अॼु खरबपति थी विया आहिनि। पर ख़ुदा जे वास्ते ॿियो तव्हांखे जेको वणे खाओ, पर ड्रेनेज शइ ॾिनी आहे, पर असांजे कामरनि हिन खे तबाह कयो, कुझु सियासत तबाह कयो आहे। असांजी अपील आहे सॼे जेको आहे सॼी क़यादत खे त गुज़ारिश इहा आहे त सभु कम छॾे ड्रेनेज जो सिस्टम, गंबड़ न पर पूरी सिंध जो सिस्टम शुरू कयो। हीउ गंबड़ असांजो न आहे, सिंध असां सभिनी जी आहे। सॼे सिंध जो जेकॾहिं ड्रेनेज सिस्टम हूंदो नी तमामु बहितर थींदो। असांजी वरी बि बार बार अपील इहा आहे त महिरबानी करे ड्रेनेज जी तब्दीली आणो ऐं अहिड़ी का मॉनिटरिंग टीम आणियो जंहिं मां हुन खुर्द बुर्द थिए। अचे थो 1.25 अरब त 40% वही कमीशन में, 40% वही कमीशन में, 15% इनकम टैक्स में वही, 10% ठेकेदार, बाक़ी 30% में छा थिए थो उन में बि करे था कनि। महिरबानी करे हिन खे पोस्ट खे वधि में वधि शेयर कंदा त जीअं असांजो हीअ आवाज़ ऐवान ताईं पहुचे, ग़रीबनि जो मसइलो हल थिए, सिंध जे माण्हुनि जो मसइलो हल थिए। असांखे का बि लालच न आहे। सॼी राति ते वेठा आहियूं, घर न वियासीं, सुबुह 4:30 बजे क्लियर करे पोइ विया। वरी बारिश आहे त वरी असांजी गाॾियूं शुरू कमु करे थी पई। म्यूनिसिपल कमेटी सभिनी दोस्तनि जो तोराए थो आहियां त वधि में वधि खे शेयर कजो जीअं ग़रीबनि जो मसइलो हल थिए, सॼे सिंध जे माण्हुनि जो मसइलो हल थिए। महिरबानी।